कहानी नहीं, मुंहिंजी आत्म कहानी। पुहू, फंगण, मांघ, वैसाख, जेठ, आखाड़, सावण, लू, बडू, कती, नहरी, इन्हनि 12 महीननि जे पेट में बीठल पल, खन, पहर, ॾींहं, हफ़्ता, साल, सदियूं, काल, जुग, जुगाणा, कहिड़े पल लाइ रोइजे, कहिड़े साल, कहिड़े काल लाइ, 84 लख जीवड़ियुनि मां कहिड़ी जीवड़ीअ लाइ। ऋग्वेदा में लिखियलु आहे, उहा पिरह जा अॼु असीं पिया पसूं, सुभाणे ॿिया ॾिसंदा, असीं कीन हूंदासीं। मां चवां थो छो? मां मरणु नथो चाहियां, मां धरतीअ खे छॾणु नथो चाहियां। मौत दैत आयो या को इज़राइल, मां मारे छॾींदोमांसि, क़तल करे छॾींदोसांसि। केरु थींदो आहे मूंखे मारण वारो? मूंखे पंहिंजे बचाव जो हक़ नाहे छा? मां उथाह ऊंदाहियुनि में गर्क थियणु नथो चाहियां। हिते हिन धरतीअ ते ऊंदाही ऐं अंधेर घटि आहे छा? ख़बरदार जेको मूं ॾांहुं वधियो, मां रतो छाण करे छॾींदोसांसि। मूंखे अहिंसा न घुरिजे, मां पंहिंजे बचाव लाइ खूनख़वार वहशी जानवर आहियां, छिते कुते खां बि वधीक ख़ौफ़नाक। केरु थींदो आहे मूंखे ॾेवलाटीअ मिलाइण वारो? 20 सालनि खां को मुंहिंजे अंदर खे मरोटणु थो चाहे, मुंहिंजे दिलि खे निपूड़े मूंखे मारे मात करणु थो चाहे, मूंखे बसम करणु थो चाहे। ऐं अजरक मथां हटाए थॾां ई लतूं हणी खेसि खट खां हेठि केराए थो छॾियां। पाणीअ जा 2 गिलास ॾोघे पंहिंजे साह खे सवंत में आणियां थो। दिलि जो घड़ियाल बंदि थींदे थींदे वरी धक धक करे हलणु लॻे थो। अलाह कोन्हे पर कुदरत त आहे। श्रेष्ठ, नेचर इज़ माई गॉड। आउं विहण लाइ तयारु बि आहियां। इहा कहिड़ी कुदरत आहे जा मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां थी हलाए? जॾहिं जीअं मर्ज़ी अचेसि मूंखे हालतुनि जे घाणे में पीढ़ींदी थी रहे। छा ज़रूरी हो मुंहिंजो पैदा थियणु? छा इहो बि ज़रूरी हो त मां पैदाइशी कहाणीकार थियां? ऐं इहे ई ज़रूरी हो त सुडकी हॾकी जीवन गुज़ारियां? छा इहो बि ज़रूरी आहे त कुदरत जॾहिं बि चाहे जीअं बि चाहे मूंखे नष्ट करे छॾे? ऐं ॿारनि लाइ शहर मां डबल रोटियूं, मखण जूं टिकियूं वठणु निकिरां त हालतुनि जो छकिड़ो कंहिं महिल बि 50 मैलनि जी रफ़्तार सां मूंखे अची धक हणे। मखणी डबल रोटियूं मुंहिंजे रताणनि हथनि में ई भॼी चिपजी वञनि सदा लाइ। छा इहा आहे नेचर? बाबा अली, ओ बाबा, ओ चाचा अली, उथ उथी। मां अञा खट नथो छॾणु चाहियां। ओजागनि जा खेप नेणनि खे डावणियूं वेठा आहिनि, पर मुंहिंजो 1.5 साल जो नंढड़ो पितकड़ो पुटु पिरह वेला जो मूंखे ज़ोरीअ धूंधाड़े उथारे थो, ॿाहिरि बंद ॾांहुं वठी वञण लाइ, सुबुह जा रंग ॾिसण लाइ, सावा खेत ऐं खुलियल आसमान ॾिसण लाइ। मां कॾहिं कॾहिं संदसि उन नंढड़ीअ ॼमार ते हैरान थी वेंदो आहियां। मंझंदि सूंहं जी ॻोल्हा जी केॾी न तौंस भरियल आहे। चवंदो आहियांसि, अड़े तुंहिंजी ज़ाल किथे आहे? त खणी घर में लॻल कैलेंडर जे सुहिणी औरत वारी तस्वीर ॾांहुं हथु खणंदो आहे। ओया वेती आहे, वेती आहे। केॾो न ख़ुशि थींदो आहे। माणसि चवंदी आहे, मुआ तोते वियो आहे। मां खट छॾे औद ते मोह सां पुट खे कुल्हे ते खणी डिघी हेॾी गोॾ लोॾींदो ॻोठ अॻियां दरिया शाह जे बचाव बंद ॾांहुं निकिरी थो वञा, पुट खे पिरह जा रंग ॾेखारण लाइ, खुलियल आसमान ऐं सावा खेत ॾेखारण लाइ। रुगो इहा ई वेला आहे जॾहिं जीवन ॾाघे जेॾा ॾुख हुअण खां पोइ बि ॾाढो मिठो ऐं मणियादार लॻंदो आहे, ऐं कुदरत पंहिंजे उथाह ज़ोरावरियुनि खां पोइ बि सदा सुहिणी ऐं महिरबानी लॻंदी आहे। कंहिं सदोरीअ थारेलीअ मखण विलोड़ींदड़ सोन वर्णी सोढीअ जियां। वाह वाह गालू गालू। मुंहिंजो पुटु ॻाढ़ी खुंबिय बाख जा रंग ॾिसी ताड़ियूं थो वॼाए ऐं कोटड़ीअ जी पुल जी चाढ़ीअ तां कारीअ इंजण खे ज़ोर ॾेई दूंहां कढी गाॾा छिकींदो ॾिसी हथ सां छू छू छिक छिक थो करे। इंजण जियान ड्रोड़ूं थो पाए बंद मथां। ओचितो उॿरी वाव जी झूटे जियान वरियो थी अची ऋग्वेदा जी सट ॼण परे मोहन जे धड़े जी घिटिन जे अंधनि ॿातारनि मां कंहिं ऋषिअ रड़ कई आहे। ऐं असां खां पोइ जे ईंदा उहे उन्हीअ देवीअ जा रंगीन तिरवरा पसंदा। मां वाइड़ो बीठो पिरह जा रंग ॾिसंदो थो रहां। छा आहे जीवन? काश मां पंहिंजे नंढड़े पुट जेॾो हुजां हा, पितकड़ो। वाह वाह गालू गालू। ताड़ियूं वॼायां हा। कोटड़ीअ जे पुल तां कारीअ इंजण खे चुंघंदो चढ़ंदो ॾिसी इंजण गाॾीअ ते थी वञा हा, छू छू छिक छिक करे ड्रोड़ूं पायां हा। मां डिॼी पुट खे कच्छ में खणी बंद जे लाहीअ खां हेठि लही वञां थो घर ॾांहुं।
जिते झेड़े खां सवाइ कुझु बि कोन्हे। जहिड़नि जो झेड़ो, मां चवां थो जीवन जो ॿियो नालो झेड़ो आहे। अज़ल खां हलंदड़ झेड़ो, महाभारी जंग आहे, वहशी जानवरनि जी जंग, सेकेंड वर्ल्ड वॉर, वियतनाम जी जंग, हिंदुस्तान पाकिस्तान जी जंग, यहूदियुनि ऐं अरबनि जी जंग, कॾहिं गरम त कॾहिं सर्द जंग। केरु थो चवे थर्ड वर्ल्ड वॉर न लॻंदी। मां चवां थो इंसान वहशी जानवर आहे। 1000 गौतम बुद्ध ऐं शाह लतीफ़ पैदा थियनि, पर माण्हूअ मंझां वहशी जानवरनि वारी नुख ख़तमु कान थींदी, कंहिं तरह बि न। झेड़े खां सवाइ जहान में मज़ो किथे आहे? मां पको पह करियां थो त अॼु मां पंहिंजी ज़ाल सां विढ़ंदुसि। सदाईं गेदाड़ीअ जियान झेड़े जो मुंडु हूअ कंदी आहे, मां ठापुर में हूंदो आहियां। अॼु झेड़े जो मुंडु मां कंदुसि। ठकाव कराईंदोमांसि आस्तड़े लपाट, पोइ पाणे खखराट कंदी। पोइ त अम्मा बि संदसि तोरीअ लाइ डोड़ंदी ईंदी, बाबो बि ऐं 2 भाॼायूं बि। छो न कनि तोरूं? 5 धीअरनि मथां पुट ॼणण खां पोइ 5 तन पाक जो थी वई आहे। अॻे त टके ते को कोन पुछंदो हुअसि। अॼु झेड़ो हुअणु घुरिजे। घटि में घटि असांजे जहिड़े हुजण जो को सबूत त हुअणु घुरिजे। को कमु न आहे त छा झेड़ो बि न हुजे? ऐं गुज़िरियल 7 सालनि खां बेरोज़गारीअ जी माउ शरीफ़ खे हामला करे रहियो आहियां। नेठि बि त माण्हू पंहिंजी ज़ाल खे हिन महांगाईअ जे ज़माने में केसि ताईं हामला कंदो रहंदो? जॾहिं त का पकी नौकिरी बि न हुजे, डॉक्टर छा थी चयो? मियां हाणे बंदि करी आहे हराम पाई, खाना मनसूबा बंदीअ ते फ़ौरन अमल कर, न त 7 ॿार ॼणण खां पोइ जुणे मरी वेंदी। गॾह किथे जो अहमक, मरे केरु नथो। ॿार ॼणींदे मरंदी त छा मूंखे फाही लॻंदी? औरतुनि जो कमु आहे ॿार ॼणणु। असांखे ॿार घुरिजे। पिरे जा नज़ारा ॾिसण लाइ नंढड़ा पितकड़ा ॻाढ़ा ॻटा ॿार, 6 ॿार बि के ॿार आहिनि। नामर्दीअ जी निशानी। घटि में घटि 2 डज़न खनि ॿार हुअणु घुरिजनि। आख़िर इहा हेॾी वॾी विकिरी सिंध जी धरती केॾांहुं वेंदी? ही सुञाल लोठिया तड़ तलाव ॾहरियूं केरु आबाद कंदो? केरु खटाईंदो सिंधूअ जो पाणी? केसि ताईं ॿाहिरिनि सूबनि ऐं ॿाहिरि मां वापार करे धारिया मज़ूर इम्पोर्ट कंदासीं? बुखूं काटण लाइ, पाण खे मिनारिटीअ में आणण ऐं ग़ुलामी भोगण लाइ। मुंहिंजी ज़ाल नलके मां पाणी भरियो मटकनि में पई विझे। मां झेड़ो पैदा करण लाइ बहानो ॻोल्हियां थो। मूं वटि बहानो आहे। अड़े ओ ललड़ू, हाणे मुंहिंजी पचर छॾ, वञ माणे वटि, बिबी पी। मुंहिंजो पुटु माउ ॾांहुं डोड़े नथो। मुंहिंजो पुटु माउ ॾांहुं डोड़े थो। गगू वेॼी, मां केॾी मोह खां थी खणेसि। वाह वाह, घुमी आयो मुंहिंजो ग़ुलाम शाह बादशाह। ॾिसी आयो चाचे ग़ुलाम मोहम्मद जी मसीत। अड़े चटी पयसि, हीअ त भलीअ गांइ जियान बिना गाह जे अॻु ई मुड़ियो बीठी हुई। मां हैरत मां ॾांहुं निहारींदो रहिजी थो वञां। 20 भेरा चयो त मैं त ग़ुलाम शाह न चवंदी करींसि। आशिक़े लतीफ़ चवंदी बरो थो वठई छा? अञा घणा 1000 साल ग़ुलामीअ में गुज़ारींदा। मां किरहोद मां आवाज़ में गजगोड़ पैदा करे धमान थो ॿधांसि, पर हूअ मूंखे खंघे बि कान थी। पुट खे कच्छ सां लॻाए थञ ॾिए थी ऐं गॾोगॾु चुमियूं ॾींदी थी रहेसि। हा आशिक़े लतीफ़ ई सही। अश्कू, तूं मुंहिंजो अश्कू आहीं न ग़ुलामी? मां अञा वधीक खारनि में अची थो वञां। 20,000 भेरा चयो त मैं त चुमियूं न ॾींदी करींसि, कॾहिं ॾंदनि खे पेस्ट हईं अथई? हूअ को बि जवाबु ॾियण खां सवाइ खिलंदी थी रहे। ओचितो असांजे घर में 2 बालिशाही ॿारड़ियूं घिड़ी अचनि थियूं। बुखनि खां पाहूं थियल, ढिढरियूं ॿाहिरि निकितल, अधु उघाड़ियूं, हड़बाटियूं निकितल। मां घर अंदरि घिड़ी खट जी सेरांदीअ खां रुपये जो नोट खणी हिकु निंगरीअ जे हथ में वॾे वाक नोट ॾियां थो। अचे पुट, 8 आना तुंहिंजा ऐं 8 आना हिन निंगरीअ जा। हा, विरहाए खणिजो पाण में। एॾो वॾो 1 रुपये जो धकु खाईंदे बि मुंहिंजी ज़ाल टहिक ॾिए थी ऐं पंहिंजे स्कूल लाइ संभरंदड़ धीअरनि खे सॾु थी करे। ऐं छोकिरियूं, डोड़ी अचो, माई अॼु त पिणे खे वाधायूं ॾियो। माइटियाणियूं आयूं अथसि, कुतनि जे डप खां इलाही ॾींहंनि खां पोइ आयूं अथव। मां ॾाका ॿधी चढ़ी थो वञांसि। बक न, आख़िर तूं इन्हनि ॿारड़ियुनि खे पाण खां घटि छो थी सम्झी? ॿुधाए, कहिड़ी ॻाल्हि में तोखां घटि आहिनि? केरु थो चवे बंगाल जियान हिते जंग न लॻंदी, या थी सघे थो सुभाणे ओचितो एक्सीडेंट थी वञा ऐं हालतूं मुंहिंजे ॿारड़नि खे अहिड़ो बनाए छॾनि। तूं बि फतान गिरगलीअ जियान सीतल जी माड़ीअ हेठां पोती पिखेड़ियो वेठी हुजी।
शीतल जी माड़ीअ हेठां पोती पिखेड़ियो वेठी हुजी। हा बेली, तोबा आहे अलाह जे दरगाह में। सच छोरियुनि जा लखण लछण केॾा न सुहिणा आहिनि। अलाह छा त संदन सारूपा आहिनि। थोरा लगड़ सुठा हुजनि केरु चवंदो बालिशाहिनि जा ॿार आहिनि। वो ॾाढे ॾुख मां बालिशाहिणियुनि ॾांहुं निहारे उन्हा साह थी भरे ऐं मां हैरत में हैरान तरन चवे छा पई। छा थियो अथसि? छा हीअ मुंहिंजी ज़ाल पई ॻाल्हाए? बगू यानी बख्तावर? अखियुनि ऐं कननि ते एतबार नथो अचे। जेका अटे लप ॾियण ते बि रड़ियूं कंदी आहे, रुली मुयूं आहिनि। लूसी, कुतियूं, छोरियूं, ख़बरदार जो वरी हेॾां आयूं आहियो। मां आख़िरी हमिलो करियां थो, ख़ौफ़नाक हमिलो। ख़बर अथई, अॼु मूंखे अफ़सानो लिखिणो आहे। इहा काल्हो की खटारो पेन बि गुम थी वई। कुझु पैसा बचाया अथई या सभु दुप करे छॾियई। ओचितो हुनखे का ॻाल्हि यादि थी पवे। माठ कर माठ, काल्ह तुंहिंजी 30 रुपयनि वारी ऊची कारी पुराणी इंड पेन ॿुहारी ॾींदे ॻोल्हे लधी अथमि। पेतियुनि पुठियां कुअनि जी ॾरण में पई हुई। ओ पमो, कपिड़नि वारी पेतीअ जे खाने मां पिणे जी इंड पेन त खणी अचु। छा? मुंहिंजो वात फाटी थो वञे। 12 महीननि खां पोइ इंड पेन खे बि अॼु ई निकिरणो हो। पमू डोड़ंदी मुंहिंजी पुराणी पार्कर 17 खणी थी अचे। मुंहिंजो मूड ख़राब थी वञे थो। आख़िर हिन ॾेंभूअ जी ॾंभी ॻाल्हाईंदड़ औरत खे थियो छा आहे? हर कमु मुंहिंजी मर्ज़ी ख़िलाफ़ छो थी रहियो आहे? एॾा औखम हूंदे बि छो मन में मिड़ी आई अथसि एॾी ममता सारी भूअ लाइ। छोड़े गोड़पट जे भेण ॾाइण, अॼु वात खे बुंजो ॾिनो अथई। छोड़े अॼु ॿार लॻी अथई छा जहिड़े जी। माठ करे वञी सिगरेट छिक, असांजे काकड़े में एतिरी ताक़त ई कान्हे। उहा खिले थी। वञी धूड़ पाए। मां खेसि लपाट हणण खां सवाइ हारायल जुआरीअ जी कष्ट खाईंदो अधु गाबरू नाश्तो करे घर जे पुठियां 4 दीवारीअ जी कुंड में नंढड़ी ॼार हेठां झंगली पोखियल गुलनि ऐं भाॼियुनि जी वाड़ीअ में अची थो वेहां। सॼे घर में इहा ई हिकु सुहिणी ऐं सनोपरी जाइ आहे, जितका महल आसीस करे सघिजे। नाज़बू जी सुरहाण सां भरियल, सूरजमुखी ऐं ॼांभे जे गुलनि सां टुंडड़ियल ऐं टुब साई सुकारे नेणनि खे थधाण ॾींदड़। ओचितो ख़्याल थो अचे, छा अॼु ॾींहं ताईं आउं ओपरियूं ऐं अॼातल कहाणियूं न लिखी रहियो आहियां, जिन में रुगो मुंहिंजे अंदर जी पीड़ा ऐं ॾीरा हूंदी आहे, जंहिंखे आउं अॼातल अणॾिठल किरदारनि जे रूप में अलोप करे छॾींदो आहियां। पंहिंजे मन जो समूरो ॻुझ ॻोहो अणसिधीअ तरह पेश कंदो आहियां। मूं शायदि कला जे निज रूप ऐं असल शक्ल खे ॾिठो न आहे। सची कला त इहा आहे जेका पंहिंजे अंदर जे वार्ताउनि मां जेरा थी न पर बाख़ जियान पर कढी निकिरे। पंहिंजो पाण हर नई सुबुह जियान मां कला जे इन असल रूप खां वांझियल आहियां। मूं में लतीफ़ जियान अदियूं अब्दुल लतीफ़ वारी कुवत कान्हे। सारे गंज में जेॾां निहार किरदार गुम आहिनि, रुगो लतीफ़ साम्हूं बीठो आहे। मोननि में मुंहुं विझियो, पंहिंजे सिरे लोड़ा पीड़ा चौरा खोरा सच सोच ऐं लोच सां नांगनि जीअं नरवार। मां सम्झां थो कला जो इहो ई मयार हुअणु घुरिजे। हाव ते हथ हणी सोचां, छा मां पाण हिकु कहाणी न आहियां? मुंहिंजी ज़ाल हिकु तमामु वॾो नाविल नाहे छा? मां त सम्झां थो इन खां वधीक मुंझियल ॻोढ़ी धरतीअ जी सारी ॻुझ ॻोह खे सम्झंदड़ छिरकणो ॾुखणो किरदार शायदि ई पृथ्वीअ ते ॻोल्हियो लभे। हर वेला सोचनि ऐं ॾुखनि जा केॾा पहाड़ खणी हलंदी आहे मथे ते, 5 धीअरुनि जे ॾेज समेत। छा उहा मूंखे नंढड़े इलाइक़े पढ़ियल कसस लंबिया वारे हज़रत ईसा वारी कहाणीअ वारे आबे हयात पीतल रोंदड़ खिलंदड़ खेरांडी खां बि वधीक अचरज जोगी न लॻंदी आहे? कॾहिं एॾी भयानक जो भाएं त मुंहुं वणकार ॾेई हलियो वञा, कारूं झर खां परे, ऐं कॾहिं एॾी मनमोहिणी उबाणकी विगाणी सूरनहाणी जो भाएं त मथसि जेरे वेही पार कढी रोइजे। खेसि ख़ुशि करण लाइ हलाकू हिटलर, खरूशेफ ऐं आइज़नहावर, चर्चिल, डेगाल, स्टालिन जियान जे तरारूं बम, ग्रेनेड, रॉकेट, मिसाइल, एटम बम हलाए सारो मंडल मटाइणो बि पवे त मटाए छॾिजे। हीउ सारो मांडी वारो मुंड डाहे मिटाए ज़िंदगी जी समूरी सूंहं वरी हूअ संदन क़दमनि में आणे रखिजे ऐं खेसि ख़ुशि करण लाइ झुके झुके सलाम कजे। कंहिं मंदर जी देवा दासण जी आन, उहो मुंहिंजो पहिरियों वतन आहे। संदसि चहिरे ऐं सारूपनि में मुंहिंजे असल वतन जो सभु रेखाऊं मौजूदु न आहिनि छा? सच त मां लाक्स कुझु बि न करे सघियो आहियां।
बस हर साल संदसि हंज में संदसि रतु चूसण लाइ हिकु नओं ॿारु ॾेई छॾींदो आहियां। आख़िर मूं इन औरत ते अॼु ॾींहं ताईं कलक छो न खयों? रुॻो मथसि मुक ओलारियो बीठो हूंदो आहियां। आख़िर हिन धरतीअ ते मुंहिंजो पंहिंजो घर बि त आहे, हिकु आइडियल झरकीअ जे आखेरे जियान आसाइतो घर। मां पंहिंजे पीउ ऐं चाचनि जे ठहिरायल टिन्हिनि टेकाहनि घरनि जे पुठ ॾांहुं निहारियां थो। जीअं सांभर थी पवेमि त कॾहिं बि उन्हनि घरड़नि जी लिंब या मरामत न थी आहे। घरनि जे ॿाहिरिनि पासनि खां चौधारी मिटीअ जो गारो रिढ़ी लही वियो आहे। काठियुनि जूं खुतूं खुॿ ऐं ॾरड़ जितां किथां मुंहुं कढियो बीठा आहिनि, जिन मां कॾहिं कॾहिं कोराड़ ऐं लंडियूं बलाऊं निकिरी ईंदियूं आहिनि। बिना पालियल कुकड़ियुनि झरकियुनि ऐं कुतनि ॿिलनि जियान असां सां हिरी मिरी वियूं आहिनि। कॾहिं कंहिंखे ॾंग की न हणनि, न ई असां कॾहिं खेनि मारण जी कोशिशि कई आहे, न त पाण ड्रिॼनि ऐं न ई वीचारियूं ड्रिॼारण जो वझ ॾियनि। असां ॿिन्हिनि दुनियुनि में कंहिं बि क़िस्म जो दंगो फ़साद केन्हे। बिना जियो ऐं जीअण जो वारो हिसाबु आहे। मूंखे पंहिंजा घरड़ा वणंदा आहिनि, कंहिं थर जे चौरनि जियान आइडियल नेचुरल लॻंदा आहिनि। बसि रुॻो थोरी महिनत घुरिजे। अंदरां तोड़े ॿाहिरां जेके मिटीअ जे गारे जी लड़ी लिंब खिड़कियुनि जा बगल ताक नवां थी पवनि। सड़ी वियल पखा ऐं टोटा खोलाए ॿिया नवां विझजनि। छित जो को काठ ऐं दासा बिना सुहिणे नमूने घिड़ियल आहिनि। उन्हनि मथां हेॾो साओ ॻाढ़ो ऐं गर्मीअ जो इफेक्ट छॾींदड़ रंग लॻी वञे, जो आउं पाण बि करे सघां थो। हंध बिस्तरा खटूं ऐं बर्तन कुझु नवां थी पवनि। 2-3 कुर्सियूं ऐं मूड़ा बाज़ार मां ख़रीद करे अचिजनि ऐं घर जे दर जे मुहाड़ अॻियां टोड़ाए पुठियां हटाए ऐं ॼार ऐं गुलनि जे वाड़ीअ ॾांहुं कजे त पोइ हुंद असीं केॾो न ख़ुशि गुज़ारियूं। हुंद पाण जहिड़ो आसूदो ऐं सखर कंहिंखे बि न सम्झूं। पर मां सम्झां पियो त हिन जुगाणे इहा ॻाल्हि मूं लाइ अणथियणी आहे, इम्पॉसिबल। इन कम लाइ घटि में घटि 3000 रुपया घुरिजनि। मुंहिंजी घरवारीअ ऐं ॿारड़नि खे बि इहो घरु वणंदो आहे। सदाईं छित ऐं भितियुनि खे ॾिसियो पिया थधा साह भरींदा आहिनि त जेकॾहिं रुॻो हितां हीअं थी पवे ऐं हुतां हूअं थी पवे त हुंद केॾो न सुठो थी वियो। पर सवालु आहे त हितां हीअं हुतां हूअं कीअं थींदो? 3000 रुपया किथां ईंदा? रेडियो पाकिस्तान हैदराबाद सिंध जो दरवाज़ो उरांगण मूं लाइ पुलिसरात पार करण खां बि वधीक ॾुखियो कमु आहे। केरु ॿुधाए? रेडियो जे गेट ते मुनकर नकीर जियान वेठल पोढ़नि ठोड़नि रिटायर्ड पुलिस वारनि ऐं फ़ौजी गेट कीपरनि जे आॾी पचाए खां मूंखे शाह लतीफ़ अची छॾाईंदो या सचल सरमस्त। टेलीविज़न ऐं 1-2 रिसालनि मां दाल रोटी थी निकिरे, इहो काफ़ी नाहे छा? बाक़ी 1500 रूपनि ते प्रोड्यूसरनि जे ॾिनल हिंदुस्तानी फिल्म जी चरबा दर चरबा प्लाट ते मूंखां फिल्मी कहाणी लिखणु कान पुॼे, न लिखी सघंदुसि। इन हालत में 3000 रुपया किथां ईंदा? अचण त घुरिजनि। 10 सालनि खां लगातार कोशिशि जारी आहे। मां ज़ाल खां सवाइ कंहिंखां बि शिकस्त मञण लाइ तयारु न आहियां, मौत खां बि न। जे नथा अचनि त न अचनि। हालतूं जे मूंसां ठाह करण लाइ तयारु न आहिनि त आउं वरी हालतुनि सां कहिड़े ठाह करण जे मूड में आहियां। लोक भल लहिवारो वहे, मूंखे उभार वहिणो आहे, भल छा बि थी पवे। ओचितो मुंहिंजी निहार नाज़बूअ जे झुगटनि ॾांहुं खॼी थी वञे। मुंहिंजो नंढड़ो पुटु ग़ुलाम शाह बादशाह नंढड़ीअ छेलड़ीअ जी रीस ते बांबड़ा पाए वात सां नाज़बूअ जा पन पटे चरण जी कोशिशि करे रहियो आहे। छा माण्हूअ जे बचे ऐं बोलड़ी जे बचे में आदतूं साॻियूं न आहिनि? मां वॾो टहिक ॾियां थो। अले ओ बकल जा पुट, ता पियो तली? मां आवाज़ ॾियांसि थो। तुत तई बोलला। हू डिस्टर्ब थी मूंखे भूंडो ॾेई वरी छेलड़ीअ जो नकल कंदे वात सां नाज़बूअ जा पन पटे खाइण थो लॻे। आउं खिलंदो हथ मुंहुं धोई कपिड़ा बदिलाए नई कहाणी लिखण लाइ पंधु पवां थो। रासवाई ॾांहुं, मोहार ॾेई दरिया शाह ॾांहुं, जिते कोड़ी कहाणियूं छोलियुनि मथां कंडीअ में फाथल मच्छियुनि जी आन पयूं लुछंदियूं ऐं फथकंदियूं आहिनि। कहाणी फासाइण लाइ जुगनि जा दर्द खयूं पियो थधा साह छॾींदियूं आहिनि। छोलीअ मां तारीख़ फटकाट पई कंदी आहे। मां सम्झां थो मूं वटि सिंधूअ जे किनारे वेही कहाणी लिखण खां वधीक ॿी जाइ रुॻो कारहुंजर में थी सघे थी। हफ़्तेवार बरसाति, जुल्द चौथों, शुमारो 10, मई 1975 ईस्वी।